जय झूलेलाल। मुंहिंजो नालो नमन मोतियानी आहे। अॼु मां तव्हांखे हिकु आखाणी थो ॿुधायां जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ीअ तरह रुखी सुखी रोटी खाईंदो हो। कमु करण वक़्तु भॼण पियो ॻाईंदो हो। आए वेखे खिली पियो खिकारींदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो ऐं पंहिंजे झोले मां हिकु पथरु कढी ॾिनईंसि ऐं चयईंसि, ही पारस जो पथरु आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वटि रख। त मोची चयईंसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कोन आहे। मां सादे खाधे ऐं सादी झोपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। जॾहिं साधू पथरु वठण लाइ ज़ोर भणियाईंसि त मोची खिलियो ऐं चयईंसि, महाराज तव्हां ही पथरु के अमीर माण्हुनि खे ॾियो, हू धन हूंदे बि ग़रीब आहिनि। त साधू सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू उतां हली वियो। हिन आखाणी के असां ही सिख थी मिले असांखे जो भॻवानु ॾे हुन में ख़ुशि थियणु खपे। जय झूलेलाल।